हारिया वेज मुयास सुध न लही सूरज। हारिया वेज मुयास सुध न लही सूरजी। प्रिया खे चूंडियास तरस तबीबन छॾियो। हारिया वेज मुयास आहे अगन जो घणो तरस तबीबन। आहे अगन जो घणो तरस तबीबन कियो वस वेजन। डॉक्टर वॾी कोशिश कई पर मरीज़नि किरी कान कई। कियो वस वेजन तां किरी रे की न थिए। आहे अगन जो तरस तबीबन वेजन से वाई पिया किरी न किया। लतीफ़े जो डॉक्टर सां विड़ी पिया पंहिंजी मर्ज़ी सां असीं दवा खाईंदासीं। पंहिंजी मर्ज़ी सां कीअं दवा खाए? दवा त डॉक्टर जे मर्ज़ी सां खाए बि न। हाणे डॉक्टर मरीज़नि जो जहिड़ो आहे। हाणे ॼण त ॿई बयान पिया ॾियनि ऐं मरीज़ हिकिड़ो बयान पिया ॾियनि त डॉक्टर ज़ालिम थी विया आहिनि। मरीज़ चवंदा डॉक्टर चवंदा असीं ज़ालिम कोन आहियूं। हे मरीज़ तव्हांजा जेके आहिनि त इहे जेके आहिनि से असांजे चवण ते हलनि कोन था। हीअ किरी कनि ई कोन था। कि वेजन से वाई पिया किरी न कयां। वेजन से वाई पिया किरी न कयां जे पंध पाड़िया। जेकॾहिं न सही तरीक़ो वठनि हा जे पंध पाड़ियाऊं त सिघा ई सघा थिया। जेकॾहिं ही सही तरीक़े सां डॉक्टर जे चवण मुताबिक़ इलाज कंदा दवाऊं खाईंदा त जल्दी ठीकु थी वञनि हा। पर हीअ त हिननि जी ॻाल्हि ई हिननि कोन मञी आहे। हिननि जे वेहण वेजन वटि जे सिखी त सघो थिए। वेहण वेजन वटि जे सिखी त सघो थिए। जे अॻी आदत मट। जे अॻी आदत मट त अघा आदत न थिए। जे अघा ई सघा थिया जे वेठा वटि वेजन। अघा ई सघा थिया जे वेठा वटि वेजन। जे तरसी तबीबन जेठे हूंद चङा किया। अघा ई सघा थिया। लतीफ़े जे अस्पताल में आहियूं। लतीफ़े चए थो अघा ई सघा थिया जे वेठा वटि वेजन। तरसी तबीबन जेठे हूंद चङा किया। तड़े तबीबन घायल घरां कढियो। उन मञियो कोन डॉक्टरनि खे। पोइ डॉक्टर बेज़ार थी पिया हलिया। उन्हनि तड़े उनखे कढी छॾियो। चई तड़े तबीबन घायल घरां कढियो। चिकिया चाक चीहूं करे कड़ियूं मूर न कनि। चिकिया चाक चीहूं करे चई कड़ियूं मूर न कनि। चई दोस्त दर्शन तुंहिंजे। चई दोस्त दर्शन तुंहिंजे विझो ठार ठपनि। चई विरजो वेज वञनि आवत प्रियम उथिया। तड़े तबीबन घायल घरां कढियो। वेजन वेठे ई अञा डॉक्टर वेठो ई हो। अञा अस्पताल खुली पई हुई। असांखे कढियऊं तेसी महबूब अची वियो आहे। चई वेजन वेठे ई दोस्त पेई दर आयो। डॉक्टर हुजे पर दोस्त बि हुजे। रुगो जे पैदा की डॉक्टर हूंदो त उहो इलाजु न कंदो। सुठो माण्हू बि हुजे दोस्त बि हुजे हमदर्द हुजे अॾु ॾोखी हुजे। वेजन वेठे ई दोस्त पेई दर आयो। सिहत जी शरीर में कल कणे पेई। सिहत जी शरीर में कल कणे पेई। जे पीड़ परे वेई। जे पीड़ परे वेई अचण साण अजीब जे। वेजन से वेजन वेठे दोस्त पेई दर आयो। तड़े तबीबन घायल घरां कढियो। अघा ई सघा थिया जे वेठा वटि वेजन। जे वेहण वेजन वटि जे सिखी त सघो थिए। जे वेजन से वाई पिया किरी न कयाऊं। जे हारिया वेज मुयास सुध न लही सूर जी।